नाज़रीन, खैरपुर में खजीअ जे वणनि मां रवायती अंदाज़ में खजी लाहिण जो अमल शुरू आहे। खजी जूं 25 खां वधीक आला क़िस्म जो नस्ल पची तयार थी वियो आहे। वधीक तफ़सील रज़ा अली जाफ़री जी हिन रिपोर्ट में। मुल्की नाणे में अरबें रुपए जो इज़ाफ़ो कंदड़ खैरपुर में खजीअ जो बम्पर फसल तैयार थी वियो आहे, जेको केतिरे ई मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री पाकिस्तान तोड़े बैनुल अक़वामी मार्केटनि में पहुची वञे थो। जॾहिं त लखें माण्हुनि जो ज़रियो बि बणियल आहे। खजीअ जे तैयार थियल वणनि मां रवायती अंदाज़ में खजी लाहिण जो बि पिणु सिलसिलो शुरू थी वियो आहे। खजीअ जे वण मां रसीअ ज़रिए खजीअ जे ॿुहारनि खे लाथो वञे थो ऐं पोइ चूंड करे खारकूं शुआरा ऐं आध्या पिणु तैयार कया वञनि था। खैरपुर ऐं आसपास जे इलाइक़नि में 3 लख एकड़ जी खजीअ जी पैदावार कई वञे थी ऐं 25 खां वधीक आला क़िस्म जी खजीअ जा नस्ल थियनि था। जॾहिं त खजीअ जो फसल तैयार थियण बैदि सिंध जी मुख़्तलिफ़ शहरनि जा सवें माण्हू पहुची रोज़गार सां सलाड़जी वञनि था। हिन भेरे बरसाति न पवण ऐं वायरस न लॻण जे करे खजीअ जे फसल जा आबादगार ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। सर फसल खजी जो जेको आहे सो तयारु थिए थो, पर बारिश जेको पइजी थो वञे न, उन में कुझु मिड़ई नुक़सान जेके हेठां ई ते पिड़ा आहिनि उन्हनि खे नुक़सानु पइजी थो वञे। असांजो शुक्र अलहमदिल्ला कुझु मथां ई ते आहे। अॻिले साल कुझु थी बारिश, उन में कुझु तकलीफ़ अची वई, त शुक्र अलहमदिल्ला अलाह साईं जेको असांजो नसीबु हो उहो ॾेई छॾियो। जी जी, दलाल ताउन कंदा, पंहिंजे हिसाब सां उन्हनि जी बि रोज़ी आहे, कमीशन पंहिंजी कटींदा हर शइ। खजी असां खां त फ़िलहालु तो मंडी में वञे थी, पोइ हितां ॿियनि मुल्का खणंदा, इंडिया खणे थो, या ॿिया कुझु अहिड़ा मुल्क आहिनि जेके खणंदा, छुहारो उहे खणंदा। ऐं खजी जेका ख़ारक उहा हिते पंहिंजे पाकिस्तान में तक़रीबन इस्तेमालु थिए थी। हिकिड़ो थींदो आहे रंगकाड वारो डंग जेको थिए थो, उन मां ख़ारक थी तयारु थिए, डोके मां छुहारो तयारु थो थिए। हिकिड़ो रंगकाड वारो, ॿियो जेके सिंधी में कारो छुहारो चवंदा, उहो कारो छुहारो तयारु थिए थो। आबादगारनि जो चवणु आहे त खैरपुर में असील ऐं ॿिया केतिरा ई आला क़िस्मनि जा खजीअ जा क़िस्म थींदा आहिनि। इन्हनि वधीक चयो त सिंध हुकूमत खजीअ जे आबादगारनि ॾांहुं अञा वधीक ध्यानु ॾिए त अञा बि वधीक आला नस्ल जे क़िस्मनि जी पैदावार थी सघे थी। बाग़नि में मज़दूरी कंदड़नि जो चवणु आहे त असां सख़्तु गर्मीअ में महिनत करे खजी तयारु था कयूं, पर असांखे उजरत तमामु घटि ॾिनी वञे थी। असांजी ॾियाड़ी वधाई वञे जीअं असां बि पंहिंजा बचा पाले सघूं। खैरपुर में सरकारी अंग अखरनि मुताबिक़ 2.5 करोड़नि खां वधीक खजियुनि जा वण लॻल आहिनि ऐं पाकिस्तान में सभ खां वधीक खजीअ जी पैदावार कंदड़ ज़िलो आहे। खैरपुर जी खजी ॿाहिरनि मुल्कनि में एक्सपोर्ट कई वेंदी आहे। 100 टन पैदावार थींदड़ खजी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में तमामु घणी पसंदि कई वञे थी। मंडी जो रेट घटि थो वञे पियो। कल्ह बि असां माल मोकिलियो आहे तक़रीबन 10 खां 12 लाट, जंहिंजो अॼु असांखे वाणे रेट ॿुधायो आहे। कंहिं चुआरे जो 1700 रुपया, कंहिंजो 1800 रुपया, कंहिंजो 1900 रुपया। इन खां वधीक कोई बि रेट नथा ॾियनि पिया। ऐं इन खां अलावा इन खां डबल ते असांजो ख़र्चो आहे, जेको असांजी न ख़र्चो थो पूरो करे न मज़दूरी थो पूरी करे। लिहाज़ा सभिनि खे मंडी जे वापारियुनि खे गुज़ारिश था कयूं त रेट चुआरे जो सही कनि, त जीअं जेको आहे सो ग़रीब माण्हू पंहिंजी रोज़ी करे सघे। आबादगारनि जो चवणु आहे त खजीअ जे फसल खे सख़्तु महिनत सां तयारु कयो वञे थो ऐं केतिरनि ई मरहलनि मां गुज़ारे पोइ मार्केट में पहुचायो वञे थो। जॾहिं त पहिरियों वणनि मां चूंड करे डंग चूंडिया वेंदा आहिनि ऐं पहिरियों मार्केट में पहुची वेंदा आहिनि। डोकनि मां खजी तयारु करण बैदि शुआरा तयारु कया वेंदा आहिनि। शुआरनि खे तयारु करण लाइ बि सख़्तु महिनत करणी पवंदी आहे। इन लाइ पहिरियों महिनत करणी पवंदी आहे। इहो इन खे पहिरियों खजीअ खे सफ़ाई कबी आहे, पोइ नर विझबो आहे। पोइ वरी हिन में हिकिड़ा गोछा थींदा आहिनि, उन में वरी जेको आहे त हेठि लाहिणो पवंदो आहे, दवाऊं लॻंदियूं आहिनि। पोइ खजी वधंदी आहे, पचंदी आहे। वरी पोइ डंग जी शिकिल में कुझु डंग थींदो आहे, कुझु ॾोको थींदो आहे। पोइ बाद में कटियो वेंदो आहे हिनखे। वरी उन खां पोइ जेको आहे त हिनखे तईअ में ॿारियो वेंदो आहे, छुहारा थींदा आहिनि। जेको डंग थींदो आहे उन जी वरी ख़ारक थींदी आहे। पोइ इहा असांजी डंग ऐं ख़ारक जेको बि आहे या छुहारो आहे, इहो ॿाहिरि मुल्कनि ताणी ईंदो आहे, परे परे ताणी इंडिया ईंदो आहे। इहो ॿिया घणा ई ॿाहिरियां मुल्क आहिनि। उन हिसाब सां असां जेको आहे महिनत इलाही सारी कंदा आहियूं। उन खे असांजो जेको मुआवज़ो आहे कुझु जेको आहे उन घटि मिलंदो आहे। जॾहिं त शुआरा घणे खां घणे पाड़ेसरी मुल्क इंडिया ॾांहुं एक्सपोर्ट कया वेंदा आहिनि। तक़रीबन इंडिया वेंदी आहे घणी, इंडिया खां पोइ ॿियनि मुल्कनि में पोइ सप्लाई थींदी आहे। पाकिस्तान में घटी वेंदी आहे, ॿियनि मुल्कनि में घटी वेंदी आहे। हीअ तक़रीबन इंडिया वेंदी आहे। इंडिया खां पोइ पार्सल कंदा आहिनि ॿियनि मुल्कनि में। बरसातियुनि में सुठो मिलंदो आहे। असां तक़रीबन बरसातियुनि में कमायो बि आहे। कमाईंदो उहो आहे बरसाति में जेके बारदानो ऐं मज़ूर हूंदा आहिनि, उहो कमाईंदो आहे। मज़ूर जी मज़ूरी अञा रेट तय न थियो आहे। जो मां तव्हां सां कूड़ ॻाल्हायां, अॻिले साल 700 साढा 700 रुपया हली हुई।
हेल जी अञा ख़बर न आहे त घणी मज़ूरी आहे सिस्टम बि जेके हेल जी अञा रेट न निकितो अञा। आबादगारनि जो चवणु आहे त हिन भेरे खजीअ जे फसल खे न बरसाति नुक़सानु ॾिनो आहे न वरी वायरस लॻो आहे। उन करे खजीअ जी पैदावार तमामु घणी थी आहे पर मार्केट में रेट तमामु घटि मिली रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध हुकूमत खे खजीअ जे आबादगारनि खे सहूलियत ॾियण लाइ उपाउ वठे त अञा बि वधीक खजीअ जी पैदावार पैदा थी सघे थी जंहिंसां मुल्क में नाणे में बेपनाह इज़ाफ़ो थी सघे थो। साईं खजीअ जो फसूल त शुरू खां वठी खजियूं मुल्ह ते खणंदा आहियूं पाण 2000 3000 3500 रुपया फी खजी असांखे ख़ाली थोरो मिले थो। खां पोइ वरी चाड़ा ॿियारियूं था जेका गड़ बि करायूं था वरी नर विझरायूं था उन खां पोइ लमक बि करायूं था उन खां पोइ दवा बि करायूं था खजियुनि खे उन खां पोइ छांग करायूं था पोइ वाढी था कयूं दफ़ा खजियुनि ते बि चढ़ंदा आहियूं। उन खां पोइ माल कपे खणी अचूं था ॿिया झोला जमा बि जाम ईंदा आहिनि खजियुनि खे पोइ बि जहिड़ो तेड़ो फसूल खणी अचूं था।